बुकेरा शरीफ ताज़ो बरसातुनि जी तबाही बाद केतिरनि ई ॻोठनि में बरसाती पाणी बीठल। स्कूल जा रस्ता बुॾल, ज़िंदगी मफलूज बणियल। ख़बर मूजिब ताज़ो बरसात जी तबाही बाद बुकेरा शरीफ जा केतिरा ई ॻोठ बरसाती पाणी में बुॾल आहिनि, जॾहिं त मुख़्तलिफ़ ॻोठनि हाशिम बुरफ़त, अलाहबख्श जरवार, मिठू ख़ासखेली, अभरियो दर्स समेत केतिरनि ई ॻोठनि में बरसाती पाणी बीठल आहे। जॾहिं त हाशिम बुरफ़त जे रहवासिन असलम बुरफ़त, जबार बुरफ़त, बदरुद्दीन, अमीन बुरफ़त, अब्दुल सलाम जो चूंडियल नुमाइंदनि तोड़े DC टंडो अल्हयार ख़िलाफ़ एहतिजाज कंदे चयो त बरसातुनि खे 1 महीनो गुज़री वियो आहे, पर चूंडियल नुमाइंदनि साड़ नाहे लधी। घरनि ऐं घिटिन में बरसाती पाणी बीठल आहे। स्कूल न वेंदड़ रस्तो बरसाती पाणी में, जंहिं सबबि स्कूली ॿार पिण घरनि ताईं महदूद आहिनि। कचा घर ड्रही पट पइजी विया आहिनि। चूंडियल नुमाइंदनि न टेंट ॾिना, न राशन जा बैग। मासूम ॿारनि में चमड़ी जी बीमारियुनि मुंहुं कढियो आहे। असां हर दौर में PP खे वोट ॾिना आहिनि, पर असांजी सार कंहिं बि नाहे लधी। बस वारनि खे गुज़ारिश आहे त असांजी मदद कई वञे। हिन वीडियो खे लाइक करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं हा, उन सां गॾु बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो।